छोकिरो वेठो आहे वञी पैसा घुरांसि चांहि जी ढुकड़ी का पियूं होटल ते अलाह ताला ईमान ॾियसि अलाह कंदो उहो पुटु मोरे खे ईमान ईंदो अबा 2 रुपया ॾे को चांहि जो ढुकड़ो को होटल ते पी अचां सुबुह खां वठी तबियत ख़राब आहे त 2 रुपया ॾे बाबा तोखे घर चाह कोनी मिले या तू हिन उमिरि में बि होटलनि ते वतो धिका खाई हल घर तूं हल कहिड़ो ॻाल्हि अथई ही आहे कोड़ो आहे बुज़ुर्ग आहे तूं हया कर हींअर तुंहिंजो टाइम आहे हुनखे ॾियण जो तूं हुनखे ॾे ख़्यालु कर तुंहिंजो नंढड़ो छोकिरो बि आहे न पुटु तूं हिनखे न चओ इहो आउं पंहिंजी कयल ते पियो लोड़ियां आउं बि पंहिंजे पीउ सां ईअं ॻाल्हाईंदुसि पैसा ॾे सिगरेट वठां हिन उमिरि में सिगरेट पींदे रुगो सॼी सिगरेट पींदो सॼी राति ते नींद पड़ा न को मरी न को जान छुटे तो मां अॼु सुलूक मूंसां कीअं कंदो सुभाणे तुंहिंजो औलाद तोसां सुलूक कंदो ओ बाबा पिट न ॾेई दो पैसा सिगरेटनि लाइ बाबा जी मूं पंहिंजे पीउ सां कई ईअं तूं पंहिंजे पीउ सां करे पियो अलाह करे तुंहिंजो औलाद सुभाणे तोसां ईअं न करे अलाह करे ख़ुशि हुजे बचा न पंहिंजे पीउ जी बददुआ छा उन दिलि में थींदो तोसां गॾु रहण जी बेवकूफ़ी आहे असांजी असां बि अहिड़ा थी वेंदासीं जेको औलाद पंहिंजे माउ पीउ जी नाफ़रमानी थो करे उहो पंहिंजे औलाद मां चङाई जी उमेद न रखे माउ पीउ जे क़दम हेठां जन्नत आहे नाफ़रमान औलाद जन्नत खां महरूम रहिजी वेंदा आहिनि खुदा पंहिंजे माउ पीउ जो क़दुरु कयो